अम्मा अम्मा सब चवनि पिया न्यारीअ जो चालीहो अचण वारो आहे। उहो कॾहिं खां आहे ऐं उन जी महत्वता छा आहे? न्यारीअ जो चालीहो चंड खां चालू थींदो आहे, जेको 2 डिसंबर खां चालू थींदो। न्यारीअ जो चालीहो सावण जे चालीहे वांगुरु विशेष महत्वता रखंदो आहे। न्यारीअ जे चालीहे जी शुरूआत संत पुगर देव जी ज़ाल अंबा माई झूलेलाल साईंअ खे ॿाॾाइण लाइ कई हुई। उन्हनि खां पोइ ठकुर इहो चालीहो गुप्त रूप सां कंदा हुआ। सावण जे चालीहे में ठकुर ॿियनि जे घर वेंदा हुआ, मंदरनि में वेंदा हुआ ऐं सॼे साल में उन्हनि जी जेके शक्तियूं घटिजी वेंदियूं हुयूं, उन खे वापसि आणण लाइ न्यारीअ जो चालीहो कंदा आहिनि। न्यारीअ जे चालीहे पहिरीं गुप्त रूप सां थींदो हो, हाणे हिन जो प्रचार थी रहियो आहे। झूलण साईं जा पुॼारी ऐं ख़ासि करे ठकुर इहो चालीहो कंदा आहिनि। इहा सेवा इन लाइ कंदा आहिनि कि 40 ॾींहंनि में गुप्त रूप सां पंहिंजे शिष्यनि जी, पंहिंजे प्रेमियुनि जी झूलेलाल साईंअ खे ॿाॾाए विनंती कंदा आहिनि कि जाने अनजाने जेके ॾोह गुनाह थिया हुजनि, उन्हनि जी माफ़ी कजो ऐं अहिड़ी हिकु गुप्त साधना कंदा आहिनि कि जंहिंसां उन्हनि जे अंदर में वापसि उहे शक्तियूं अचनि ऐं मालिक सां मिलण जो रस्तो थिए।